तो कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे। मोमिनन जे दिल के दिलबर है, मोमिनन जे दिल के दिलबर आग लायूं थो वञे। कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे। चैथो हाफ़िज़न बे ख़त्म कया क़ुरान जा हिन जे अंदर, हाफ़िज़न बे ख़त्म कया क़ुरान जा हिन जे अंदर। तिन विचारन बेसहारन है, तिन विचारन बेसहारन खे भुलायूं थो वञे। कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे। तो शैतान सरकश बंद थिया, शैतान सरकश बंद थिया समुंड जे बेटन अंदर। शैतान सरकश बंद थिया समुंड जे बेटन अंदर। हाणे तिन खे ॼणो हथन सां, हाणे तिन खे ॼणो हथन सां खोलिरायूं थो वञे। कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे। हदीस में अचे तो मुझे सोहणे नबी फरमायो रमज़ान की पहली रात थी तो शैतान के जकड़ाए समंदर के बेटन में फिटी तो कराए। रब से फरमाए तो मलाइको जी मुझा रब्बा फरमाए रमज़ान मुझो भलारो महीनो अची वियो तो कब्रन वारन के मथों भी अजाब हल्को कयो तो मुझो मेहमान इज्जत वारो महीनो आ। मुसलमानों कलमे वारो जड़े रमज़ान पूरो थींदो तो आखिरी तारीख हुई जो शवाल की पहली रात थींदी आ। हदीस में अचे तो नंढन वडन शैतान के आज़ादी थी मिले। जो शैतान जो चीफ सरदार मुख थन जो वडो थन वो विच समंदर में वेही रोईंदो आहे। ईद वारे ॾींहं ते मुंहं खे थक थो हणे, मथे में वारी थो विझे। नंढा वॾा शैतान गॾु था थी पवनि। को चवेसि थो चाचा छो थो रोए, को चवेसि थो मामा नाना ॾाॾा परॾाॾा बाहि लॻी छो थो रोए। चवे थो बाहि लॻे तव्हांजे सर खे मूंखां पुछो था पिया। अॼु रब रहमान अहिड़ो त माफ़ी जो कलम खणी वेठो आहे जेको ईद वारे ॾींहं ते बरकातूं पढ़ंदो थो वञे, खाधे तो गुनाह ड्राहे थो छॾे। खुदा जी ज़ात जो कसम आहे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखी ईद जा हक़दार बणिजो। ईद रोज़ेदार जी अथव, बेरोज़ाइद जो ईद न आहे। छो त बेरोज़ाइद खे मज़दूरी न मिलंदी, ईद वारे ॾींहं ते रोज़ेदार खे रब मज़दूरी ॾींदो। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह हिन रमज़ान सां वफ़ादारी नसीब करे। आमीन त चओ। हे महिमान मोकिलाए वठो, पतो न पवंदो ख़बर तॾहिं पवंदी रमज़ान हलियो वेंदो, बदनसीब रहिजी विया। नसीबन वारनि रमज़ान सां नीह निभायो आहे। चओ न सुबहान अल्लाह। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह हिन रमज़ान जो बरकतूं रहमतूं नसीब करे। आमीन त चओ। ऐं मुझे सोहणे फरमाए अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आखिरुहु इत्कुम मिनन नार। मुझो सोहणो तो फरमाए जे पहिरें अशर में रहमत, जंहिंजो मिंट त रहमत को खाली कोने पर सेकंड भी रहमत को वांदो न आहे। पाण फरमाए त थोरनि गुनाहनि वारा पहिरें अशर में बख़्शिजी जन्नत पहुची विया। ऐं नबी से फरमाए विचों ॾाह को गुनाहनि जी माफ़ी जो आहे। पोइ केॾो बि गुनाहगार छो न हुजे, रमज़ान जो 11हों रोज़ो रखंदो वञे थो, अल्लाह पाने जे खाते तो गुनाह ड्राहे थो छॾे। पाण फरमाए तवा आखिरुहु इत्कुम मिनन नार। नबी तो फरमाए जो रमज़ान के आखिरी में अशरे में रोज़ा थो रखे, अल्लाह पाक उन्हीं बाने के जहन्नम खां भरी करे जन्नत जो फैसलो थो कराए छॾेसि। हे भलारी रात कुरान के ख़त्म की रात हो, जिते कुरान जा ख़त्म थींदा अथव, मलाइक लखन में गॾु थींदा अथव। इन मजलिस में वेठा आहिनि। मां यकीनन चवां थो तव्हां जे लाइ गुनाहगारनि जे लाइ रब खां माफ़ियूं था घुरनि। अल्लाह हिननि खे माफ़ कर। हे बरकत वारी रात कुरान के ख़त्म की रात आहे। पोइ मां छो न चवां हिन रात भलारीअ जे त अंदर अॼु ख़त्म कुरान जी ख़्वानी आहे। आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनकी दीन लाइ दिलड़ी दीवानी आहे। चेथो ही महफ़िल आहे ॾाढी भली, ही महफ़िल आहे ॾाढी भली, जंहिंमें मलिक मोमिन आया हली। रब फैज़ जी खोली यार गली, जैसा उनस रखणु इंसानिया। हिन रात भलारीअ जे त अंदर अॼु ख़त्म कुरान जी ख़्वानिया। चेथो अॼु अर्श खां आया मलिक लही, सुभान अल्लाह ढरिया।
अजो अर्श खां आया मलिक लही इहा ॻाल्हि अदा बिल्कुल सही जेका पाण मुहम्मद आहे चई इहा साफ़ सची त बयानी आहे हिन राति भलारीअ जे त अंदरि अॼु ख़त्म क़ुरान जी ख़्वानी आहे चए तो जिन कदम भरे क़ुरान ॿुधो रमज़ान जो शान बयान ॿुधो जिन कदम भरे क़ुरान ॿुधो रमज़ान जो शान बयान ॿुधो तिनखे जन्नत जी मेहमानी आहे हिन राति भलारीअ जे त अंदरि अॼु ख़त्म क़ुरान जी ख़्वानी आहे खुदा जो कसम अॼु कंबर शहर के अंदर भी केतरा ही खत्म थिया होंदा अञा भी खत्म थींदा अचो मुसलमानों कलमे वारो मुझे महबूब नबी मुझे दिलबर नबी फरमाए जो तराविन में भी करे पाक नबी इमाम लंबिया फरमाए हाफिज जे पयो कुरान तो ॿुधे इन कुरान ॿुधण जे करे मदीने जे मीर मिठे मुहम्मद जा दीवानो साडा 52 लेकिन नेकियूं रफ़ कुरान ॿुधण जे करे लिखराए तो छॾेसि अल्लाह जो कसम आहे महीनो बरकत वारो जो मुझे सहणे फरमायो हिकिड़ो सजदो ॾे त सजदे 1500 नेकियूं ऐं टोटल 20 रकातूं पढ़े त 60,000 नेकियूं सजदे जूं मिली वञनि वेहण जो सवाब अलॻि बीहण जो सवाब अलॻि क़ुरान ॿुधण जो सवाब अलॻि आहे हिन में त नेकियूं नेकियूं अथव अचो मुसलमानों नेकियूं कमायो पंहिंजे रब करीम खे परचायो अचो गुनाह जी माफ़ी वठो तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर्जे तो राज़ी करे जन्नत ॾेई छॾियां रमज़ान में मोमिन मुसलमान के गुनाह की माफ़ी वठण जा रब सुठा 3 मौक़ा ॾिना आहिनि चओ न सुभान अल्लाह सहाबा चो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कहिड़ा 3 मौक़ा फरमाए मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही पाण फरमान जो ईमान इतिसाब सां रब के राज़ी करण की नियत खातिर रोज़ो थो रखे रोज़ो भी रोज़ो हुजे हथन के रोज़ो हुजे अखिन के रोज़ो हुजे सोच फिक्र के रोज़ो हुजे कन्नन के ज़ुबान के रोज़ो हुजे ज़ुबान से कंहिंखे गारियूं न ॾी जाई अगर तोखे को गार ॾे तो उनखे बाहूं ॿधी चोदा भलजा मूंखे गारियूं ॾे पर मूंसां इज्जत वारो मेहमान साण वरन तू भी कंबर जो मां भी कंबर जो आहियां तोखे ॾिसी रहा पर इज्जत वारे मेहमान जे करे मूंखे हया छो थिए अॻियों पुछंदो आहे त अकेलो बियो तो कोई को नथी तो उनके ॿुधाए महीनो रमज़ान जो आ कनन सां गाना न ॿुधजाई अखियुनि सां मोबाइल न तकजाई मत पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करें असांजा नौजवान दोस्त कनन में मोबाइल मां तार हणी अलाए छा था ॾिसनि पोइ सॼी पुछनि तव्हां छो थो ईअं करे चए मिड़ई मौलवी साहब रूह विंदराए रूह तुंहिंजो इन सां छो थो विंदरे रूह तुंहिंजो हिन क़ुरान सां विंदरे चओ न सुभान अल्लाह इन कुरान मजीद सां रूह निबराए खुदा जो कसम जो पढ़ण भी सवाब ॿुधण भी सवाब ज़ियारत करण भी सवाब जंहिंजी ज़ियारत करण सां रब बांधन जा सगीरा गुनाह माफ़ तो करे छॾे चओ न सुभान अल्लाह एक लाउड स्पीकर परेशान कयो आहे ॿियो वरी तव्हां शरबत वारनि कयो आहे 5 मिंट ॼणो आया भी करबला मुंहनि सभु उञ ते है न पाणी तो पीअनि झटि छॾे न बाबा जंहिंखे उञ लॻंदी पोइ पीअंदा भाऊ सैफुल्ला जे भी बिरादर जो लाउड आहे पोइ हाणे लाउड अहिड़ो हाणे ॾिनई त ख़ैरात में हो न मां दुआ करण आयो हाँ त अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे क़ुरान ऐं रमज़ान सां मुहबत नसीब करे आमीन त चओ न ऐं मुंहिंजे नबी फरमाए ॿियो मौक़ो मन काम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही फरमाए जो तराविन जी सूरत में हाफ़िज़ जे पोयों भी कुरान तो ॿुधे चओ न सुभान अल्लाह कुरान ॿुधण जे सदके भी रब उन जा गुनाह माफ़ तो करे तव्हां खुश नसीब आहियो जो कुरान ॿुधियूं वेठा हो चओ न सुभान अल्लाह पाण फरमाइनि त 3 मौक़ो मन काम लैलतल क़द्र ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही नबी तो फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई लैलतुल क़दर 1000 रातिन को भली रात
मुझे सोहने नबी मुझे दिलबर नबी फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई पाण फरमाए त 83 साल 4 महीननि जे लॻभॻि अल्लाह पाक गुनाह माफ़ थो करे छॾेसि ऐं 83 साल 4 महीननि जे लॻभॻि अल्लाह पाक उन बाने जे खाते ते नेकियूं लिखाए थो छॾे। अधे जी उमिरि 40 साल 50 साल 60 साल 70 साल 75 साल पर 83 साल 4 महीननि जा गुनाह धोपजी वियसि। 83 साल 4 महीननि जूं नेकियूं रब लिखाए छॾियसि। केॾो महीनो बख़्तन वारो आहे भाऊ सैफुल्ला। अल्लाह अॼु तोते बि राज़ी आहे तुंहिंजे अबे अमड़ ते बि रहमत जो मींहुं वसाईंदो हूंदो छो त हिन नौजवान मेहनत करे साईं अब्दुल सत्तार खे चयो त आलिम को अचे जेको हिन राति ते क़ुरान पढ़े मुंहिंजे अबे अम्मा जी क़बर ते बि रहमत जो मींहुं वसे। ख़ुदा जी ज़ात जो कसम ख़ुशि नसीब उहा औलाद जेका पीउ मां खे हर घड़ी हर वेले यादि रखे छो त मुंहिंजा प्यारा हे दुनिया फना थियण वारी अथव ख़त्म थियण वारी अथव। कुरमे वारो पाक मोहम्मद अरबी जा दीवानो अबे अम्मा सां वफ़ा कजो। जीअर आहिनि त दुनिया में मुहबत कजोनि जे मरी विया आहिनि त उन्हनि खे क़ुरान मजीद जा तोहफ़ा ॾियोनि गुलनि जो तोहफ़ो ॾियोनि। ख़ुदा जो कसम आहे ख़ुशि नसीब उहो माण्हू जेको औलाद नेक साले छॾे वियो पाण क़बर में पियो आहे नेकी जो कमु थो करे उनखे रब सवाब ॾियारींदो थो रहे। मुसलमानों कलमे वारो ए बरकत वारो महीनो शान वारो महीनो थव। नबी तो फरमाइले साइमी फरहतानी फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाई रब्बिही। पाण फरमाइन त रोज़ेदार खे अल्लाह से ब खुशियों तो नसीब करे घणियूं घणियूं एक दुनिया में भी क़यामत में। दुनिया में रोज़े खोलण महिल केॾी ख़ुशी आहे। हाणे तो वह गर्मी भी कान्हे पानी जी भी तलब नाही। यकीन कयो मां रोज़े खोलण महिल अधु गिलास भी न पीतो आहे। तव्हांजो अञा ताईं शरबत था पियो सम्झो था न महल उहा आहे शरबत जी। हाणे वई टरी हाणे आहे क़ुरान ॿुधण जी महल चओ न सुभान अल्लाह। यकीन ॼाणियो रोज़ो भी थधि में गर्मी कोन्हे उहा गर्मियूं भी गर्मियूं हो जो टपनि जा टप माण्हू शरबत पीअंदा हुआ। 3 साल मां रमज़ान शरीफ़ जो रोज़ो खोलियो हैदराबाद में। हमरा हिकिड़ो ॾिठुमि त थधे पाणी सां जग खे शरबत ठाहे हीअं भाकुर पाती वेठो। मां पुछियोमांसि भाकुर छो पाती वेठो आहे? चइसि ॾाढी मुहबत आहे छड़ो आज़ान मिले त जग जो तरो वठंदो। सो एॾी मुहबत हुई पाणी सां मुहबत। ऐं यकीनन तकलीफ़ मिलंदी न सवाब भी वधीक मिलंदो छो त सोहणो अली मुंहिंजो दिलबर अली मुंहिंजे पाक मुहम्मद करीम जो सौट भी हो त यार भी हो चओ न सुभान अल्लाह। नबी साईं खे चवे तो सोहणा मूंखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। पाण फरमाए अली कहिड़ियूं 3 शयूं वणंदियूं थी चवे तो अल ख़िदमतु लिज़ईफ़ व सौम बिसईफ़ व ज़रब बिसईफ़। पाण फरमाए त पहिरें नंबर ते मेहमान मुंहिंजे दर ते अचे मां मेहमान जी ख़िदमत कयां दस्तरखान कुशादो कयां चेहरे खे अहिड़ो रखां जो मेहमान मुंहिंजो चेहरो ॾिसण सां थक लही वञेसि। ईअं न मानी भी रखे बूथ गंदो कयूं वेठो हुजे। सची ॿुधायो मेहमान खे मानी वणंदी साईं? चवंदो अॼु आयो आहियूं चो अली अली आहे चओ न सुभान अल्लाह। चो अली अली आहे शेरे जली चो हक़ जो वली असां मुसलमाननि जो अली इमाम आहे। नूर शाह मस्जिद वारो जेको अलीअ खे न मञे वॾो बेईमान। जे अलीअ जे लाइ मदीने जे मीर फरमाए अली तो अल्लाह जो शेर आहे जेके असदुल्ला जो मुझे महबूब लक़ब ॾिनो चो अली मदीने जे मीर जो सौट भी हो त यार भी हो त न्याणो भी हो जेके मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी सॼे निकाह में ॾिनी जंहिंमां बच्चा था पैदा थियनि त इमाम हसन हुसैन जहिड़ा चओ न सुभान अल्लाह। ॿिए नंबर ते चई मुंहिंजा साईं मूंखे रोज़ो ॾाढो वणंदो आहे। रोज़ो भी गर्मी जो हुजे हाड़ जा ॾींहं हुजनि मां अलीअ खे रोज़ो हुजे। नबी तो फरमाए अली गर्मी खे छो थो पसंदि करे? मोतदल मौसम हुजे नौजवान भी रखनि पोढ़ा भी रखनि सेहतमंद भी रखनि त बीमार भी रखनि। सोनो अली तो फरमाए इन्ही जे करे गर्मी खे पसंदि कयां थो छो त रोज़े में इम्तिहान आहे। रोज़े में छा आहे? इम्तिहान आहे। इम्तिहान मुड़सनि ते ईंदा आहिनि भाड़ियुनि भुतनि ते न ईंदा आहिनि। इन जे करे गर्मी खे पसंदि थो कयां त मुड़स ऐं भाड़ी जी ख़बर त पवे। उस्ताद मोहम्मद हसन भाड़ी भुतो रोज़ो न रखंदो भली मां जहिड़ा 4 निकिरमि ईअं आहे या न? असांजे पासे ॾे हिकिड़े अमरा खे रोज़ो रखायूं मुंडो ई न रखंदो 27 तारीख़ ते रोज़ो रखायूं जो निभागा हे त रोज़ो रख घरवारी पुटनि सभिनी इलाज करे रोज़ो रखायूं ॾींहं जो 12 थिया हर हर चे भला केॾी महिल खोलियां
घर वारनि चयोसि अञा मगरिब जो टाइम पियो आहे, अञा आराम कर, सुकून कर। हे चवे बाबा मां पाणी पीअंदुमि, भली मानी न ॾियो, भॼे नलके ॾे, पकड़े कमरे में वाड़े बंदि करे छॾियोसि। रड़ियूं अंदरि राभाट हुजनि, चयोसि मूंखे ख़बर हुई जो हेॾो वयल हो त मां रखां ई न। सो अल्लाह अशल कंहिंखे भाड़ी न करे, जे ॾिसे त नंढा ॿार बि रोज़ा था रखनि। चओ न सुभान अल्लाह। ईमान वारा हिन ई कमज़ोर हिन, रोज़ा था रखनि। मां दुआ करण आयो हाँ त अल्लाह हिन रमज़ान सां नींहुं निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। 3 नंबर ते फरमाए मुंहिंजा सोना वज़रगो बिसैफ, तो मुहम्मद खे न मञण वारो मुंहिंजे साम्हूं अचे, तलवार मां अलीअ जी हुजे, हीअं तलवार फेराए गर्दन धड़को धार करे छॾियांसि, मालीअ खे मज़ो ईंदो। चओ न सुभान अल्लाह। मुसलमानों कलमे वारो उन पाक अलीअ जी तारीफ़ क्या भी लिंग ठरन, नबी जे बच्चन जी तारीफ़ क्या भी हाउ ठरे, नबी जे सहाबा जी तारीफ़ क्या भी हाउ ठरे। मुझे पाक मोहम्मद अरबी नबियन जे नबी इमामुल अंबिया फरमायो, रोज़ेदार खे ब खुशियूं थी मिलनि हिकु दुनिया में रोज़े खोलण जे टाइम ते। सची ॿुधायो मस्जिद में वेठा हो, केॾी ख़ुशी हूंदी आहे, नथा ॻाल्हायो। हीअं दस्तरख़्वान अॻियो विछायो पियो आहे, भरिसां ॾाढो कुराड़ो वेठो अथसि, 32 ॾंद चट हिन, त वेठो ॾाॾे वारो हिसो बि मां खावां। छो त इन टाइम ते मज़ो ई और आहे। की न चवंदा ॾाॾा हे तूं खा पोइ मां खावां, कंदासीं न? उन टाइम ते ख़ुशी आहे, जान में ॼाण आज़ान मिली, अबा होॾो बांग मिली, असां वारो मुल्लो काॾे वियो। रब तो फरमाए पोइ बि मां नाराज़ नथो थियां। मलाइको मंदर त ॾिसो, हर शइ रखी पई अथनि, फ्रूट पिया अथनि, ताम पिया अथनि, मिल्क रोज़ ठहिया पिया आहिनि, खाइनि नथा। रब तो फरमाए मलाइको मुंहिंजे हुक्म जी पाबंदी अथनि, लहे त पोइ मज़ो ॾिसो। ऐं यकीनन आज़ान मिलंदी आहे, पोइ रियात न थींदी आहे। पाण फरमाइनि ते पहिरीं ख़ुशी आहे। ॿी ख़ुशी फरमाइनि दलिकाई रबी ही, ॿी ख़ुशी मुंहिंजे सुहिणे नबी मुंहिंजे दिलबर नबी फरमाए, ॿी ख़ुशी मैदान क़यामत में रोज़ेदार रब जो मेहमान हूंदो, मीज़बान अल्लाह हूंदो। छो त मेहमान जे लाइ मेज़बान सोचींदो आहे त हीअ शइ बि खारायांसि, हीअ बि खारायांसि, हीअ न वणे त हीअ मन वणेसि, पर का अहिड़ी शइ बि हूंदी जेका वीचारो मेज़बान ख़िदमत करे न सघंदो। पर जेके जन्नत में ताम रखियल हूंदा, रोज़ेदार ॾिसी करे चवंदो सुभान अल्लाह, मुंहिंजा रब ज़िंदगी में अहिड़ा मेवा फ्रूट मां न ॾिठा हा, न ॿुधा हा, न मुंहिंजे सोच फ़िक्र में हो। अहिड़ियूं के शयूं जन्नत में आहिनि। अल्लाह फरमाईंदो रोज़ेदार खाईंदो वञ, पीअंदो वञ, टहो कंदो वञ, वरी आत्मा अल्लाह तोखे पंहिंजो दीदार करायां।